Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. वफाकी सरकार शहबाज शरीफ के परॾे वञण जी इजाज़त ॾियण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठी छॾी। शहबाज शरीफ जे वकील तरफ़ां तौहीन अदालत जी पैरवी न करण जी ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त शहबाज शरीफ खे जहिड़े नमूने रिलीफ ॾिनो वियो उहो कंहिं लाइ बि मिसाल नथो बणिजी सघे। ॿुधण दौरान जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त शहबाज शरीफ जो केस ख़ुसूसी तौर या सिस्टम तहत मुक़ररु थियो। रिकॉर्ड मूजिबि हिक ई ॾींहं में एतिराज़ ख़तमु करे केस ते ॿुधणी कई वई। हुकूमती वकील खे हिदायतूं वठण लाइ रुॻो अधु कलाकु ॾिनो वियो। लाहौर हाई कोर्ट इहो बि न पुछियो त शहबाज शरीफ जो नालो कहिड़ी लिस्ट में आहे। अदालत हुकुम ॾिनो त ॿुधायो वञे केतिरनि केसिस में हिकु तरफ़ो रिलीफ ॾिनो वियो। छा आम तौर अहिड़ी क़िस्म जो फ़ैसिलो जारी थी सघे थो जीअं लाहौर हाई कोर्ट कयो। पीपल्स पार्टी मौजूदा सियासी सूरत हाल में इस्लामाबाद में देरो जमाइण जो फ़ैसिलो करे वरितो। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी इस्लामाबाद पहुची वियो। आसिफ ज़रदारी तरफ़ां अॼु इस्लामाबाद में पार्टी अॻवाननि जे इजलास दौरान सलाह मशवरनि जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में ईंदड़ बजट जे हवाले सां हिकमत अमली ते बि गौर कयो वेंदो। आसिफ ज़रदारी सां गॾु आसिफा भुट्टो ज़रदारी बि इस्लामाबाद पहुतल। बिलावल भुट्टो ज़रदारी अॻु ई वफ़ाकी राजधानी में मौजूदु। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट में घटि आमदनी वारो तबिको इमरान सरकार जे निशाने ते आहे। पीटीआई हुकूमत ॻरा टैक्स लॻाए पघारदार तबिके ते मुआशी बार विझणु घुरे थी। पीपल्स पार्टी आम माण्हुनि खे मुआशी तौर कुचलण वारी साज़िश नाकाम बणाए छॾींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत खे 8 जून ताईं हेक चेयरमैन मुक़ररु करण खां रोके छॾियो। हेक चेयरमैन खे हटाइण ऐं तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते काबीना डिवीज़न वफ़ाकी तालीम ऐं कानून खाते जे सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी। ॿुधण दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त ॾिठो वञे त तरमीमी ऑर्डिनेंस सां रुॻो अॻूणो हेक चेयरमैन तारिक बिनोरी मुतासिर थियो आहे। इहो कीअं थी सघे थो त रुॻो कंहिं ख़ासि माण्हू लाइ ऑर्डिनेंस जारी कयो वञे। मौजूदा हुकूमत ऑर्डिनेंस सां इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ख़तमु करे रही आहे। अदालत हायर एजुकेशन कमीशन जे अॻूणे चेयरमैन तारिक बिनोरी खे बि नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट कुतनि खे वैक्सीनेट करण वारी मुहिम बाबति अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रोलू कुतनि जे आज़ार ऐं वैक्सीन जी अदम फ़रहामी वारे मामले ते ॿुधणीअ दौरान एडिशनल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध में 8 सालनि खां पोइ कुतनि खे वैक्सीनेट करण बाबति कानून साज़ी थी। इंतिहाई ॾुखियाईअ सां इहो कानून ठहियो आहे। कुता पकिड़े रहिया आहियो या वैक्सीनेशन कई पई वञे। एडिशनल सेक्रेटरी अदालत खे आगाही ॾींदे चयो त कुतनि खे वैक्सीनेट कयो पियो वञे। कानून साज़ीअ बाबति 2 हफ़्तनि में नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। अदालत रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। कंटोनमेंट बोर्ड्स खे बि मुहिम जारी रखण जो हुकुम। अदालत हेल्पलाइन फ़ाल न थियण ते कावर जो इज़हार कंदे चयो त सेक्शन ऑफिसर खे नंबर यादि नाहे त आम माण्हुनि खे कीअं यादि हूंदो। छा माण्हू नंबर खीसे में खणी घुमनि। लोकल गवर्नमेंट खाते खे रोलू कुतनि जे ॾाढ़ण वारनि वाक़िअनि बाबति हेल्पलाइन फौरी फ़ाल करण जो हुकुम। मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान वधीक 80 माण्हू फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 20,930 थी वियो। वायरस जा 1,843 नवां केसिस रिपोर्ट। मुतासिरनि जो मजमूई अंगु 9,24,667 थी वियो। कोरोना जा 8,48,685 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब।
वाही पांधी जे गरीबाबाद पाड़े में बेरहम सोहरे जो नुंहुं खे रसीअ सां ॿधी तशद्दुद। जवाबदार बसर रुस्तमाणी पंहिंजी नुंहुं सकीना रुस्तमाणी खे घर अंदरि रसीअ सां ॿधी वेश्याणो तशद्दुद कयो। औरत जूं उभॾारींदड़ दाहूं इतला ते पुलिस पहुची तशद्दुद जो शिकार औरत ऐं संदसि सोहरे खे थाणे ते वठी वई। औरत तरफ़ां पुलिस आॾो सोहरे जे वेश्याणे तशद्दुद ऐं मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ शिकायतूं। इल्ज़ाम हेठायल ॻोठाणे बसर रुस्तमाणी चयो आहे त नुंहुं ऐं पुटु गॾिजी मूं ते हमिलो कयो। पुट जे फरार थियण ते नुंहुं खे घर में ॿधी छॾियो हो। चूंडको वेझो नौजवान घरां सॾे कुहाड़ियूं हणी क़तल। ॻोठ जखरियो में हुज़ूर बख़्श वलद पखरियो भंभरो मारिजी वियो। वारिसनि जो चवणु आहे त बरी बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे घरां सॾे क़तल कयो आहे। पुलिस जो चवणो त पोस्टमार्टम लाइ वारिसनि सां अस्पताल में आहिनि। जवाबदारनि जा नाला नथा ॿुधाए सघनि। ऐं नौंदेरो में पाणी जे निकाल तां झेड़ो कंदड़ ॿोहिड़ा ऐं ॾेथा धुरियुनि जे 19 माण्हुनि खे टीप। लाड़कानो जी अदालत धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ख़िलाफ़ दाख़िल केसिस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿोहिड़ा धुर जे 9 जवाबदारनि 29 साल ऐं ॾेथा धुर जे 10 जवाबदारनि खे 44 साल क़ैद जी सज़ा। नौंदेरो जे ॻोठ भोम्बतपुर में पाणीअ जे निकाल तां झेड़े बाद धुरियुनि हिक ॿिए ख़िलाफ़ केसिस दाख़िल कराया हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में तव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली। हेडलाइंस मां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।